अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंध टीवी न्यूज़ के प्रोग्राम ब्यूरो टाइम से गॾु अज़हर गुल सरकी हाज़िर आहियां। सिंध टीवी पंहिंजी रवायतुनि जी अमीन रही है। हमेशा आम माण्हुनि जे मसइलनि खे उजागर करण जे लाइ, हर हिकु इशू खे उजागर करण जे लाइ पंहिंजो असराइतो किरदारु निभायो आहे ऐं पंहिंजी ईमानदारीअ सां किरदारु निभायो आहे। साॻी तरह सां जैकबाबाद शहर जे माण्हुनि जे मसइलनि खे उजागर करण जे सिलसिले में अॼु जैकबाबाद में जेको वापारियुनि पारां एहतजाज कयो पियो वञे ऐं उन्हनि जो इहो मुतालबो हुयो त उनखां गैर क़ानूनी टैक्सिस वरिता पिया वञनि। जैकबाबाद माज़ीअ में सिंध जी दुबई सॾियो वेंदो हो, उनजे कारोबार खे कापारी धकु लॻो आहे। हिन महिल जैकबाबाद जो कारोबार तमामु घणो मुतासिर आहे। जैकबाबाद उहो शहर आहे जितां कारोबार करण जे लाइ लोअर बलोचिस्तान जा, नसीराबाद, सिबी डिवीज़न समेत इवन ॾाढर ताणी ज़िले कच्छी जा माण्हू समूरा हिते कारोबारी वहिंवार जे साॻे ईंदा हुआ। उहो कारोबार उरूज ते हूंदो हो, पर कुझु अमलनि जे करे हितां जे कारोबार खे कापारी धक लॻा, कारोबार सख़्तु मुतासिर थियो। हाणे बि कारोबारी माण्हू दाहिनि था त उन्हनि सां नाइंसाफ़ी पई थिए, उन्हनि सां ग़लति रवैयो रखियो पियो वञे, जंहिंजे करे उहे कारोबारी माण्हू परेशान आहिनि। हलंदासीं उन्हनि कारोबारी माण्हुनि ॾांहुं त उहे आख़िर कहिड़ी तव्हां करनि था। सब्ज़ी ऐं फ्रूट मंडीअ जे ज़िलई सदर दीदार अली लाशारी साहब सां हुन सां ॻाल्हाईंदासीं त हुननि खे इन हवाले सां कहिड़ी शिकायत आहे। तव्हां महिरबानी करे ॿुधायो त तव्हां छो था एहतजाज कयो, इहे रैलियूं कढियूं, तव्हां धरना हया, तव्हां चओ था त तव्हां को गैर क़ानूनी टैक्स वरितो पियो वञे, केरु वठे थो, इहो समूरो मामिलो कीअं आहे? अज़हर साहब, अवांजी वॾी महिरबानी। ऐं सिंध टीवी हिकु अहम ऐं बरंदड़ मसइले, जैकबाबाद जे अहम मसइले ते जेको अहम इशू ते अॼु जेको आहे सो हीउ पंहिंजो प्रोग्राम कयो आहे। अवांजी वॾी महिरबानी। बुनियादी तौर ते अवां जिते वेठा आहियो, ही हुई 1994 में हिते हुई जेको आहे सो ऑक्शन प्लाट असांजो हिते हुयो ऐं TMA जे तरफ़ां हिते जेको आहे सो मंडी हुई। 1995 में एशियन डेवलपमेंट बैंक जे ताउन सां मंडी जेका आहे सो ॿाहिरि मुंतकिल थी ऐं हुते उहो प्लाट जेको आहे उहो मार्केट कमेटी जो प्लाट हुयो, यानी कि ऑक्शन प्लाट, जिते माल जी जेका आहे सो नीलामी थींदी आहे। 1994 ताईं असां हिते जेको आहे सो जेसि ताईं हुयासीं त TMA जो प्लाट हुयो, असां TMA खे टैक्स ॾींदा हुआसीं। जॾहिं 1995 में मंडी ॿाहिरि शिफ्ट थी त 95 खां वठी असां मार्केट कमेटी खे टैक्स ॾियणु जेको आहे सो शुरू कयोसीं। लेकिन TMA बि पंहिंजी इन टैक्स वठण खां जेको आहे सो बाज़ न आई ऐं हू डंडे जे ज़ोर ते असां खां जेको आहे सो टैक्स वठंदा रहिया, जेको उन्हनि जो गैर क़ानूनी हुयो। 1999 में असां सिंध हाई कोर्ट वियासीं ऐं सिंध हाई कोर्ट जी बेंच जेको आहे सो हीउ फ़ैसिलो कयो त हीअ TMA जेका टैक्स वठी रही आहे उहा गैर क़ानूनी आहे। ज्यूरिसडिक्शन चूंकि पंहिंजो म्युनिसिपल कमेटी जी न आहे, ज्यूरिसडिक्शन हुदूद जेका आहे उहा मार्केट कमेटी जी आहे। इन जे लाइ टैक्स वठण जी जेका मजाज़ आहे उहा फ़क़ति ऐं फ़क़ति मार्केट कमेटी आहे। बाक़ी जेका TMA टैक्स वठे थी पई गैर क़ानूनी आहे। इन अहिड़ो तमामु तर जेको आहे सो इन जा डॉक्यूमेंट्स ऐं दस्तावेज़ 2006 खां वठी असां जेके बि हिते DCOs ऐं DCs अची पंहिंजी चेयर ते वेठा रहिया आहिनि उन्हनि खे ॾींदा रहिया आहियूं। 2006 में असां सेशन कोर्ट में जेको आहे सो केस विधोसीं त बाबा असांखां जेको आहे हिकिड़ी टैक्स जेका आहे 2 डिपार्टमेंट वठनि था पिया, इहे ॿई पाण में वेही डिसाइड कनि असां टैक्स आख़िर कंहिंखे ॾियूं। असां त एतिरो बि चयोसीं त बाबा तव्हां असांखां टैक्स वठो था पिया या फीस वठो था पिया। इन्हनि अलाह जे बंदनि अमलदारनि खे इहा बि ख़बर कान्हे का त असां टैक्स वठूं था या फीस वठूं था पिया। मार्केट कमेटी जो पंहिंजी जाइ ते राइट आहे जेका असांखां टैक्स वठे थी पई, लेकिन TMA गैर क़ानूनी तौर ते गुज़िरियल 18 सालनि खां वठी असांखां टैक्स वठी रही आहे। 12 तारीख़ अगस्त जी असां हड़ताल बि कईसीं ऐं असां पूरी जेको आहे सो सब्ज़ी फ्रूट मंडी टोटली बंदि हुई। 13 तारीख़ DC जे तरफ़ां नामज़द AC जैकबाबाद काशिफ़ साहब खे जेको आहे असां वञी करे ही तमामु डॉक्यूमेंट्स ॾिना त बाबा हीअ आहे सिंध हाई कोर्ट जो फ़ैसिलो, हीअ आहे सेशन कोर्ट जैकबाबाद जो फ़ैसिलो, हीअ आहे चीफ सेक्रेटरी सिंध जो जेको आहे सो ऑल DCOs जे नाले ते लेटर त जंहिंजी जेका ज्यूरिसडिक्शन आहे फ़क़ति उहा ई डिपार्टमेंट उतां टैक्स कलेक्शन करे सघे थी पई। ऐं इन खां अलावा एग्रीकल्चर डिपार्टमेंट जे सेक्रेटरी जो हीउ ख़त त मार्केट कमेटी टैक्स वठण जी मजाज़ आहे, TMA जेको टैक्स जेका वठी रही आहे वापारियुनि खां उहो गैर क़ानूनी आहे। असां अहिड़ा तमामु दस्तावेज़ 12 अगस्त ते पंहिंजो DC जैकबाबाद जे मुक़ररु कयल पंहिंजो टीम जे नुमाइंदे AC जैकबाबाद काशिफ़ खे जेको आहे सो ॾेई चुका आहियूं। ऐं जेकॾहिं DC चए थो पियो त असांखे का बि क़ानूनी दस्तावेज़ प्रोवाइड न आहिनि कया विया त इहा उनजी ग़लति बयानी आहे। उन खे घुरिजे त वापारियुनि खे मुतमइन करे हू उन वटि कहिड़ो क़ानूनी जवाज़ आहे जो हू TMA जेको आहे सो हिन महिल असांखां टैक्स वठी रही आहे। असां इहो चई रहिया आहियूं असांजा के सियासी अज़ाइम के हिननि खे, असीं वापारी आहियूं, असीं जेको आहे सो गवर्नमेंट खे अॻु में ई कई मदनि में जेको आहे सो
टैक्स ॾेई रहिया आहियूं। असां बाक़ाइदगी सां एक्साइज टैक्स ॾींदड़ आहियूं, असां बाक़ाइदगी सां इनकम टैक्स ॾींदड़ आहियूं, असां बाक़ाइदगी सां म्युनिसिपल जी जेका इन्हनि धंधा टैक्स रखी आहे जंहिंखे प्रोफेशनल टैक्स जो नालो ॾियनि था उहा टैक्स ॾेई रहिया आहियूं। मंडी में जेका गाॾी इन थिए थी पई उन खां जेको आहे ही पार्किंग फीस जे नाले सां उनखे 30 रुपया रखियऊं, लेकिन हुते जेको आहे सो 250 खां 300 रुपया हुते टैक्स वधी वञे थी पई। अलगर्ज़ इन्हनि जूं कई टैक्सूं जेके आहिनि पोइ इहे गुंडा टैक्स में अचनि थियूं, कई भत्ता टैक्स में अचनि थियूं, असां ॾेई रहिया आहियूं। अॼु असां कानूनी तौर ते दाहियो आहे DC जैकाबाद खे 20 ॾींहं गुज़री चुका आहिनि। पहिरियां त असांजी जॾहिं जेको आहे सो हिते हड़ताल हुई त DC साहिबु कराची हो, 20 ॾींहं थिया आहिनि DC साहिबु जैकाबाद में पहुतो आहे, लेकिन अल्लाह जे बंदे खे एतिरी तौफ़ीक़ न आहे थी त आउं सब्ज़ी मंडी ऐं जे वापारियुनि खे घुराए करे पुछा करे सघां त बाबा तव्हांजा कहिड़ा जेके आहिनि से मुंझारा आहिनि, तव्हां आख़िर छो जेको आहे सो सरापा एहतजाज आहियो। डिस्ट्रिक्ट जो एडमिनिस्ट्रेटर आहे, डिस्ट्रिक्ट जी लॉ एंड सिचुएशन खे जेको आहे सो मेंटेन करणु उनजी जेको आहे सो ज़िम्मेदारी आहे, लेकिन इन सभु कुझु जे बावजूदि हू वापारियुनि जे मसइलनि खे ॿुधण जे लाइ तयारु कोन्हे। DC साहिबु ही इंटरव्यू ॾिए थो पियो त मूंखे मार्केट कमेटी जे दोस्तनि जेको आहे सो हिन सरकारी का बि दस्तावेज़ प्रोवाइड न आहिनि कया। मुंहिंजो ख़्यालु आहे त हू पंहिंजे तौर ते जेको आहे सो उनजी इहा ग़लति बयानी आहे, हुनखे पंहिंजे AC काशिफ़ साहिब खां पुछणु। अॼु खां 20 ॾींहं पहिरियां असीं तमामु वापारी उन सां मुलाक़ात करे उनखे ही तमामु कानूनी दस्तावेज़ ॾेई चुका आहियूं त तव्हां जेका टैक्स असां खां वठो था पिया, कोर्ट जो मनानामो उन ते मौजूदु आहे। असां जेकॾहिं चाहियूं त सुभाणे ई तव्हांजे मथां कंडेम्ड ऑफ कोर्ट करे सघूं था पिया, लेकिन चूंकि आउं अॻु में बि वाज़े करे चुकुसि त असांजा के सियासी अज़ाइम कोन्हनि के, इन करे DC साहिबु महिरबानी करे वापारियुनि में जेका पायल जेका बेचैनी आहे उनखे फिलफोर जेको आहे सो ख़तमु कयो वञे ऐं ही जेका ग़ैर क़ानूनी तौर ते जेका हिकिड़ी टैक्स 2 डिपार्टमेंट वठी रहिया आहिनि, असां तयारु आहियूं। असां चऊं था पिया तव्हां असां सां वेहो, DC साहिबु असां सां वेह, असांजी कमेटी खे पाण वटि घुराए। जेकॾहिं तो वटि के कानूनी वेव आहे, छो त तो भला आख़िर ठेकेदार खे छुड़वा छॾे ॾींदे छा त जेको मन में वणेसि थो वठे, ईअं न हूंदो। जेकॾहिं तव्हां कानूनी तौर ते असांखां काशे वठणु चाहियो था पिया, असां ॾियण जे लाइ तयारु आहियूं। तव्हां असांखे कानूनी तौर ते प्रूव कयो त सब्ज़ी मंडी में TMA जी टैक्स बि तव्हांखे ॾियणी आहे, मार्केट कमेटी जी टैक्स बि तव्हांखे ॾियणी आहे, असां बिल्कुलु ॾियूं। DC साहिबु मार्केट कमेटी जो शेड आहे, मार्केट कमेटी जे अंदरि जेको ऑक्शन प्लाट आहे उहो मार्केट कमेटी जो आहे। ऑलरेडी उन खे असां फीस ऐं टैक्स ॾेई रहिया आहियूं। TMA जो प्लाट उते कोन्हे को 95, 94 ताईं हिते जेकॾहिं TMA जो प्लाट हो असां उनखे टैक्स तव्हांखे जेको आहे सो ॾींदड़ हुआसीं। इन जे बावजूदि बि 18 सालनि खां वठी कंटिन्यू असांखां 2 डिपार्टमेंट टैक्स वठी रहिया आहिनि। असां तमामु ॾुखी आहियूं। असांजा तमामु जेके आहिनि से जेके ॾुखायल जेके आहिनि से असांजा दर्दमंदाना तव्हांखे अपील आहे त असांजे इन्हनि खे हिते जेको आहे सो गौर कयो। तव्हांखे अंदाज़ो कोन्हे त सालाना 50 खां 60 लख रुपया जेको आहे सो वापारियुनि खां टैक्स वरिती थी वञे पई। उहा केॾांहुं वञे थी पई इहा तव्हांखे ख़बर आहे। उनजो छा थिए थो पियो, नतीजो हीअ आहे जो मार्केट कमेटी खे असां, म्युनिसिपालिटी खे असां 20 सालनि खां टैक्स ॾियूं था पिया, लेकिन असांजो बाउंड्री वाल मार्केट कमेटी जो टोटली जेको आहे सो भॻियल आहे, उनखे को उनजी जेको आहे सो मरम्मत करण जे लाइ को तयारु कोन्हे। असांजो जेको शेड आहे जिते असांजो ऑक्शन प्लाट मौजूदु आहे उते जेको आहे सो हू बिल्कुलु ख़तमु थी चुको आहे, बोसीदा थी चुको आहे। उनजी रिपेयरिंग जे लाइ जेको आहे न TMA खे कॾहिं ख़्यालु ईंदो आहे, न मार्केट कमेटी खे कॾहिं ख़्यालु ईंदो आहे। टैक्स वठण जे लाइ अव्हांखे ख़्यालु ईंदो आहे, ग़ैर क़ानूनी तौर ते जेको आहे अव्हां पंहिंजो ऑक्शन कराईंदा आहियो, कोर्ट जे जेको आहे पंहिंजो मनहनामे बावजूदि बि अव्हां ऑक्शन करायो था पिया, लेकिन अव्हांखे कॾहिं इहो बि जेको आहे सो थियो त वापारी जेके सुबुह खां असां 5 बजे असांजो कारोबार शुरू थींदो आहे फजर महिल ऐं 9 बजे ताईं असां ॿाहिरीं मंडी ते पहुचंदे 6 चकर जेको आहे सो धाड़ेलनि खां फुरबा आहियूं। असांजे वापारियुनि खां फुर थींदी आहे, असांजे वापारियुनि खां रस्ते में जेको आहे सो उते मोटरसाइकिलुनि जी फुर थींदी आहे, उते जेको असांजे वापारियुनि खां रोक रक़म जी फुर थींदी आहे। उनजे मथां उनजो तदारुक कॾहिं अव्हांखे यादि न आयो आहे। SP जैकाबाद खे चई बीठा आहियूं त उते मुस्तक़िल जेको आहे सो पुलिस चौकी जो जेको आहे सो क़याम अमल में आंदो वञे। इते कंहिं बि अमलदार खे जेको आहे का कन ते जूं तक न आहे रिंगंदी, लेकिन जॾहिं टैक्स जो मामिलो ईंदो आहे त वापारी तव्हां ॿीणी बि टैक्स ॾियो, टीणी बि टैक्स ॾियो। DC जैकाबाद असां हर टैक्स भरण जे लाइ तयारु आहियूं। तव्हां असांखे कानूनी तौर ते प्रूव कयो त हीअ टैक्स तव्हांखे ॾियणी आहे, असां बिल्कुलु ॾींदासीं। ग़ैर क़ानूनी टैक्स जेको आहे तव्हांखे न पंहिंजो कंहिं बि सूरत में वठणु न ॾींदासीं। असांखे कानूनी तौर ते तव्हां प्रूव कयो, असां उहा कानूनी टैक्स ॾियण जे लाइ तयारु आहियूं। जेकॾहिं असां तव्हांखे हीअ तमामु दस्तावेज़ प्रोवाइड कया आहिनि, AC जैकाबाद खे प्रोवाइड कया आहिनि, त महिरबानी करे तव्हां फिलफोर इन जेका ग़ैर क़ानूनी टैक्स
TMA असां खां वठी रही आहे उन खे जेको आहे उनजे बंदिश जो उनजे मनानामे जो फौरी तौर ते नोटिफिकेशन जेको आहे जारी कयो ताकि सब्ज़ी मंडी जे वापारियुनि में पायल बेचैनी ख़तमु थी सघे। घणो वक़्तु थींदो अदालत पारां इहो फ़ैसिलो ॾिनो वियो त इहा टैक्स ग़ैर क़ानूनी आहे? साईं 1999 में फ़ैसिलो आयो सिंध हाई कोर्ट जो ऐं 2006 में जेको फ़ैसिलो आहे उहो सेशन कोर्ट जैकबाद जो आहे। 1999 वारे फ़ैसिले जी कापी असांखे उन वक़्त जे असांजे उहिदेदारनि असां शायदि हेॾे होॾे थी वई आहे, लेकिन 2006 में जेको कोर्ट जो जेको मनानामो आहे उन जी कापी असांजी पूरी जेको आहे सो टीम AC जैकबाद खे उहा ॾेई चुकी आहे त बाबा हीअ आहे। 2006 में फ़ैसिलो आयो, 1999 में फ़ैसिलो आयो, उन जे बावजूदि तव्हां इहे गुज़िरियल केतिरनि सालनि खां वठी पोइ इहा टैक्स छो ॾिनी? जेको ॾाढो सो गाबो साईं, हिते उहो कानून जेको आहे सो राइज आहे। असां अॻु में बि जेको आहे सो उन दाहींदा रहियासीं, ज़बरदस्ती उगाड़ी वई, अॼु बि जेको आहे सो ज़बरदस्ती कोशिशि कई थी वञे जेको आहे सो टैक्स उगाड़ण जी। असां चऊं था तव्हां जेकॾहिं टैक्स खे कानूनी शक्ल ॾियो था पिया, तव्हां वापारियुनि खे वेही मुतमइन कयो त बाबा हीअ जेको आहे सो टैक्स आहे अव्हांखे ॾियणी आहे, असां ॾियण जे लाइ तयारु आहियूं। जेकॾहिं ग़ैर क़ानूनी तरीक़े सां अव्हां पंहिंजा ग़ैर क़ानूनी हथकंडा इस्तेमालु कंदो त पोइ वापारियुनि वटि ॿियो को बि रस्तो कोन्हे सवाइ इन जे जो हू पंहिंजे कारोबार खे बंदि करे छॾनि, सवाइ इन जे जो हू सरापा एहतिजाज बणिजी वञनि। ऐं पहिरें बि वाज़े करे चुकुसि त वापारी जो को सियासी अज़ाइम कोन हूंदो आहे, वापारी फ़क़ति उन वक़्तु उथंदो आहे जॾहिं उनजी शहरक जे मथां लत ईंदी आहे। सो अॼु तव्हां असांजे रोज़गार जे मथां, असांजे बच्चनि जे रोज़गार जे मथां लत ॾिनी आहे। महिरबानी करे DC साहब ग़ैर क़ानूनी टैक्स जेका TMA वठी रही आहे उनखे फिलफोर ख़ात्मे जो नोटिफिकेशन जारी कयो वञे। हिकु ॿिए वापारी सां ॻाल्हाईंदे उनजो मौक़िफ़ मालूम कंदासीं त आख़िर हू कहिड़ी तरह सां उनखे ग़ैर क़ानूनी टैक्स करार ॾियनि था। हाजी बशीर अहमद इहो ॿुधायो त हीअ जेका टैक्स तव्हां ॿुधायो था, जंहिंजे लाइ तव्हां एहतिजाज बि कया, धरना बि हया, रैलियूं बि कढियूं, इहो ग़ैर क़ानूनी टैक्स कीअं आहे? कोर्ट जे मनानामे बावजूदि DCO साहब जेको आहे असांखो टैक्स वठी रहियो आहे। ऑटोमेटिक असां मार्केट कमेटी खे टैक्स ॾींदड़ आहियूं। जेको ऑक्शन प्लाट आहे मार्केट कमेटी जो आहे ऐं म्युनिसिपल कमेटी हरूभरू असांखे ग़ैर क़ानूनी जेको टैक्स वठी रही आहे। जेकॾहिं तव्हां खां इहा टैक्स उगाड़ी वेंदी ज़बरदस्ती, जीअं तव्हांजे पहिरें हिकु वापारी ॻाल्हि कई त ज़बरदस्ती उहा टैक्स उगाड़े पियो वञे, जेकॾहिं इहो सिलसिलो जारी रहियो त तव्हांजो अॻिलो लाहे अमल छा हूंदो? साईं उनजे लाइ असां अॻु में शटर बंदि, हड़ताल सब्ज़ी मंडी बंदि कईसीं ऐं मुज़ाहिरो कढियोसीं। इनशाला जेकॾहिं नाजाइज़ी थी त आईंदा बि असां लाहे अमल वधाईंदासीं एहतिजाज जो। इन सिलसिले में तव्हांजे सिंध जे ॿियनि वापारनि सां बि को राब्तो थियो आहे? वापारियुनि सां असांजो सखर, शिकारपुर ऐं हैदराबाद वारनि सां वापारियुनि सां राब्तो थियो आहे। उहे असां सां एहतिजाज में गॾु आहिनि ऐं इनशाला जेकॾहिं आईंदा असां सां नाजाइज़ी थी त उहे बि इनशाला गॾु। सब्ज़ी ऐं फ्रूट मंडी जे हिकु वधीक वापारी जेको उहिदे जे लिहाज़ खां जनरल सेक्रेटरी आहे, उन सां ॻाल्हाईंदासीं त उहे कहिड़ी तरह सां ग़ैर क़ानूनी टैक्स जी अदायगी वारी ॻाल्हि करनि था ऐं उन ते एहतिजाज छो आहे। तव्हां महिरबानी करे इहो ॿुधायो त तव्हां खां जेका टैक्स तव्हां ॿुधायो था त म्युनिसिपल तव्हां खां धार टैक्स वठे पई ऐं मार्केट कमेटी वारा तव्हां खां धार टैक्स वठनि पिया, इहो कहिड़े लिहाज़ खां तव्हांजे हिसाब सां ग़ैर क़ानूनी आहे? जॾहिं त हितां जे इंतिज़ामिया जो चवणु आहे त म्युनिसिपल जे प्लाट ते उहो कारोबार थिए थो त टैक्स ॾियणी आहे। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अर्ज़ादा जॾहिं तक़रीबन 17-18-20 साल थिया आहिनि मंडी हितां ॿाहिरि शिफ्ट थियो। उहो मंडी जेको आहे मार्केट कमेटी वारनि जो थियो। पहिरियों हिते जेको सब्ज़ी मंडी जो शहर में म्युनिसिपालिटी वारनि जो हुयो, उहो मार्केट कमेटी वारे में थियो। असां मार्केट कमेटी खे बि उनजो ॾियूं था, टैक्स ॾियूं था। उन खां अलावा असां खां हाणे नाजाइज़ म्युनिसिपालिटी वारा टैक्स वठनि था, जेको उनजो हक़ न आहे। उन जे लाइ असां DCO साहब खे सभिनी खे रिक्वेस्ट कयोसीं, भाई नाजाइज़ आहे, महिरबानी करे इहो ठीको न ॾियो। उन जे बावजूदि उहो ठीको ॾियनि था, असां सां नाजाइज़ असांखो पैसा वठनि था, टैक्स वठनि था। भला हाणे उहा टैक्स जेकॾहिं तव्हांखां मुसलसिल या ज़बरदस्ती जेका टैक्स तव्हां चओ था लागू कई वई आहे, जंहिंखे तव्हां एहतिजाज दौरान भते जो नालो बि ॾिनो त हीअ ॼणो असांखो हिकिड़ो भतो उगाड़े पियो वञे, इहो सिलसिलो जारी रहियो त छा तव्हांजो को ॿियो एहतिजाज जो लाइ अमल हूंदो या तव्हां ॿीहर अदालत में वेंदो? अर्ज़ा त इन बारे में असां अदालत वियोसीं। अदालत जा बाक़ाइदा असांखे असांजो हुकुमनामो बि अची वियो, उहो DCO साहब खे ॾिनोसीं बि सही, उन जे बावजूदि उन्हनि अमल न कयो। उन खां अलावा जेको म्युनिसिपालिटी वठनि था उहे पैसा म्युनिसिपालिटी में नथा मिलनि, उहो भते जे सूरत में असांखो पैसा वठनि था। इहे पैसा म्युनिसिपालिटी में जमा नथा थियनि, कोई बि वञी रिकॉर्ड चेक करे त म्युनिसिपालिटी में जमा नथा थियनि। इहे भते जे सूरत में पैसा असांखो वठनि था, नाजाइज़ वठनि था असां सां। माना उहो जेको अदालत वारो आयल फ़ैसिलो आहे उनखे बि नथो मञियो वञे। असां उनजो हर शइ जेके कापियूं ॾिनासीं DC साहब खे ॾिनासीं, उहे वठो असां मीटिंग कई।
उन चयो बसि इन ॻाल्हि खे ॾिसां थो, पर पोइ बि अमल न थियो आहे, हिन टाइम ताईं अमल न थियो आहे। इन किसे के हाणे ताज़ो महीनो जेको गुज़री वियो आहे, माना अमल नथो थिए इन जे मथां। जॾहिं असां मुलाक़ात करूं था असांखे चवनि था हाओ ॾिसूं था इन ॻाल्हि खे अमल नथो थिए, उहे माण्हू उहो हिसाब किताब हले थो। मतिलबु मतलब डीसी साहब ज़िले जो हेड आहे, म्यूनसिपल कमेटी जो एडमिनिस्ट्रेटर भी आहे, कॾहिं उन फ्रूट मंडी ऐं सब्जी मंडी जिथे वापार थिए थो उते कॾहिं विज़िट ते आयो आहे? पहिरीं ॻाल्हि त साईं अर्ज़ु आहे त असांजो जेको मंडियूं मां सम्झां थो जीअं शिफ्ट थियो उन वक़्तु जेको ठहियलु मंडी ऐं 20 साल 22 साल थिया आहिनि असांजी मंडी में रुपयो जो कमु न थियो आहे। जेके चौदीवारी मुकमिल तबाह थी विया आहिनि, शेड आहे जिते ऑक्शन प्लाट आहे मार्केट कमेटी वारनि जो, उहो मुकमिल तबाह थी वियो आहे। पाणी पीअण जे लाइ न आहे ऐं हिननि हेतिरा साल 22 साल में हिननि कॾहिं सफ़ाई बि न कयो आहे। सफ़ाई बि असां पंहिंजे पैसनि ते असां पाण सफ़ाई करायूं। बैंक जी कंहिं बैंक जी ब्रांच आहे? कुझु बि उते न आहे, बिना बैंक जो बिना कोई कुझु बि असां वटि न आहे। बाक़ी ॿियो असांजो जेको चौकीदार असांजा पंहिंजा आहिनि, चौकीदारनि खे असां पाण पैसा ॾियूं था ऐं महीने में सफ़ाई करायूं था, 15 ॾींहं में उहे बि असां पंहिंजे पैसनि ते सफ़ाई करायूं था। असांखे कोई न फैसिलिटीज़ आहे न कमु आहे। हालांकि इन हिसाब सां असां उन्हनि उहो कयो त पोइ म्यूनसिपालिटी में तव्हां पैसा ॾियो त मंडी जा दीवारी ठाहींदासीं और इनको शेड ठाहींदासीं, पर हिन टाइम ताईं कुझु कमु न थियो आहे असांजो। ऐं जॾहिं DCO सां ॻाल्हि चकर चयो बाबा असांजा दीवारा मुकमिल तबाह आहिनि, उन्हनि चयोसीं बसि तव्हांजो कमु 10-15 ॾींहं में थी न। मां सम्झंदी आहियां ईअं हूंदो ठीको खणी का पाण पैसा खाई विया हूंदा। इलेक्ट्रिक कांटो फंक्शनल आहे? न उहो न आहे, बिल्कुलु न आहे। उहो त ॻरी वियो आहे, हुते सड़ी वियो, हुते कोई पुछण वारो बि न आहे। जैकबाबाद ज़िले जे अंजुमन ताजरान जे ज़िलई सदर अहमद अली ख़ान बिरोही सां ॻाल्हाईंदासीं त हू जेका मार्केट कमेटी ऐं म्यूनसिपल कमेटी पारां धार फ्रूट ऐं सब्जी मंडी जे वापारियुनि खां जेका टैक्स उगाड़ी पई वञे उन हवाले सां उनजो मौक़िफ़ मालूम कंदासीं त हू इन हवाले सां कहिड़ी राय रखनि था। अहमद अली ख़ान, तव्हां अंजुमन ताजरान जा ज़िलई सदर आहियो। इन ताजरान वारे सूरत हाल में फ्रूट मंडीअ जा वापारी बि तव्हांजे उन में अचनि था तनज़ीम में। उन्हनि जी इहा दाह आहे त उन्हनि खां म्यूनसिपल ऐं मार्केट कमेटी धार टैक्स उगाड़े रही आहे ऐं हुननि वटि अदालती फ़ैसिलो बि आहे त इहो हू सिर्फ़ु मार्केट कमेटी खे टैक्स ॾींदा। इन हवाले सां तव्हां छा चवंदो? साईं मां त चवंदुसि त इहो मार्केट कमेटी खे मां सम्झां थो 15 साल खां मथे थिया आहिनि। मार्केट कमेटी जो थ्रू इहो ठहियो, इहो मंडी बार थियो, जंहिंखे मूंखे बि ज़ाती ख़बर आहे। मार्केट कमेटी सां गॾु बस ट्रक स्टैंड भी बाहर शिफ्ट थी वियो। इन जगह मार्केट कमेटी जो मंडी आहे उहो बि बाहर शिफ्ट थियो ऐं मार्केट कमेटी वारो जो एग्रीकल्चर वारनि इहो मंडी ठाहियो ऐं उन खां पोइ जेको म्यूनसिपालिटी पंहिंजे ज़ोर ऐं उन ते ऐं के माण्हू रिक्वेस्ट बि कया मंडी वारनि खे बि, मूंखे बि चयूं त असांजो म्यूनसिपल कमेटी कमज़ोर आहे, तव्हां इन जो बि कुझु न कुझु हिते ऐं उन जो बिना ते माण्हू हमेशह टैक्स ॾींदा रहिया आहिनि। बकौले मंडी वारनि जो, अनाज मंडी वारो सदर जो, उन चयो त असां 3 लख रुपया सालाना टैक्स ॾींदा आहियूं म्यूनसिपल कमेटी खे। पहिरियों त म्यूनसिपल कमेटी खे पुछिजे तव्हां 3 लख रुपया जेकॾहिं टैक्स वठो था इन्हनि खां, मार्केट कमेटी जे मथां 15 सालनि में हिकिड़ो रुपयो ख़र्चु थियो आहे? तव्हां वञी मार्केट कमेटी जो मंडी जो अशर त वञी ॾिसो, उनजा शेड किरी पिया आहिनि, उनजा बाथरूम जेको आहे उहो बि ज़बून हालत अथनि। मस्जिद शरीफ़ उते ठाहियो, मार्केट में आलीशान मस्जिद ठाहियो, तव्हां वञी ॾिसो मस्जिद जो बि मां सम्झां सख़्तु हाल हूंदो, उन मस्जिद जो बि मज़ो न हूंदो। का सहूलियत कोन्हे, का फैसिलिटीज़ कोन्हे, का सहूलियत कोन्हे। इहे बि असां ॿ चार पूरियूं थिया। पर अहमद अली ख़ान, हुननि जो चवणु आहे त अदालत जो फ़ैसिलो मौजूदु आहे, माना इन अदालत वारे फ़ैसिले खां पोइ त TMA जी जेका टैक्स उगाड़ी आहे उहा उनजी शइ गैर क़ानूनी हैसियत थी वई न। बाबा कहिड़ो शइ आहे? ॾिसो तव्हां पार्किंग जेको फीस आहे हिते, एक्चुअल पार्किंग फीस हिते जेको लागू थियो आहे, अगरि ईमानदारी पुॼे पार्किंग फीस जेको असां मुक़ररु तारिक महमूद हिते हूंदो डिप्टी कमिश्नर, साॻियो ई तारिक महमूद मूंखे चए त यार पार्किंग फीस असां मुक़ररु कयूं था, म्यूनसिपालिटी खे आमदनी कोन्हे जंहिंमें वधो हुशियार जे मथां ख़र्चु थींदो ऐं 10-20 रुपए में माण्हू ॾियण में बि घबराईंदा न, उहो लाराईंदा बि न। मां उन्हनि खे चयुमि बाबा 10-20 रुपया जेकॾहिं रखो था ठीकु आहे। मार्केट पार्किंग फीस जो मतिलबु इहो थियो, हाणे तव्हां ॾिसो पार्किंग फीस वञी उते मंडी में बि वठनि था, भला म्यूनसिपालिटी जी प्लाट त न आहे बाबा,
तव्हां मिलनि जेको मुंहिंजो ज़ाती मिल आहे मक़सूद राइस मिल आहे उते जेकॾहिं कोई ट्रक लोड करणु वञे थो चांवर ॿार शारनि जे लाइ उते वञनि था पार्किंग फीस वठनि था 2-4 फीस त उन वजूद ते आहे जिते मुस्पुल जो प्रॉपर्टी हुजे जिते रोड ते बीहनि जिते मुस्पुल वारा बीहनि उते वञी वठो न हे वञी उते वठनि था नाजाइज़ ऐं उनजो पुछो तव्हां जेके बि हिननि एक्शन करनि था एक्शन हिकिड़े महीने जो ॾियनि था टैक्स उन खां पोइ माण्हू भॼी थो वञे बसि उहो पैसा ई काई थो वञे उनमां खां सिफारिश कराए उनखां सिफारिश कराए उनखां सिफारिश कराए म्यूनसिपालिटी हले छा थिए पर चवनि था पार्किंग फीस बि जेका मुनासिबु 25 खां 30 रुपया हूंदी आहे पर हिननि वापारियुनि जी अदा आहे त उनखां 250 खां 300 रुपया उन ट्रक वारनि खां बाबा ही दादा तव्हां शेड्यूल ॾिसो न तव्हां घुरायो शेड्यूल ते का शइ हिते ग़ैर क़ानूनी आहे का बि शइ शेड्यूल ते उगाड़ी नथी न न का शइ न आहे शेड्यूल ते कहिड़ो शइ उगाड़ी थिए थो अंधे नगरी चापुट राजा वारो हुकूमत आहे हिते शहर में कोन्हे शरीफ़ माण्हुनि जे लाइ डिप्टी कमिश्नर बि शरीफ़ माण्हुनि जे लाइ आहे पुलिस बि शरीफ़ माण्हुनि जे लाइ आहे ॿिया ऑफिसर बि शरीफ़ माण्हुनि जे लाइ तव्हां पाण तव्हांजो हालत साम्हूं सभु शइ आहे तव्हांजो साम्हूं माना समूरो कानून शरीफ़ माण्हू ते लागू शरीफ़ माण्हू लागू थिए थो बाक़ी कोई बि अहिड़े क़िस्म जो मां उन्हनि खे बसि न चवंदुसि त अहिड़े क़िस्म जो माण्हू उन्हनि खे कोई ॻाल्हाइण जे लाइ तयारु न आहे उन्हनि सां उहो ॾाढे मुड़िस सां कोई ॾाढे मुड़िस सां कोई ॻाल्हाइण जे लाइ तयारु ई कोन्हे अॻु में ॾिसो त असांजो जेके शहर जा जेके हुयो बिल्कुलु कारोबार तबाह थी वियो आहे छो असांजो कारोबार ॿिनि शयुनि ते मुश्तमिल हुयो हिते हिकिड़ो जेको अनाज ईंदो हुओ बलोचिस्तान खां जेको सॼो अनाज मंडी असांजो हूंदो हुओ हिते तव्हां ॾिठो अनाज मंडी में जेको बि सिरा जूअर तिर सॼो बलोचिस्तान जे बॉर्डर ते असांजो जैकाबाद डिस्ट्रिक्ट लॻे थो उन सां गॾु उन बॉर्डर ते इहो शहर हुयो ऐं बॉर्डर ते इहो जेको जिन्सां वग़ैरह हिते ईंदा पोइ वापारी पंजाब जा वापारी ॿियनि वापारी हिते ईंदा उहो मंडी बि शिफ्ट थी वियो ॿाहिरि माना हितां जी इंतिज़ामी जेके अख़्तियारियूं आहिनि उन हथ वठी शहर जे कारोबार खे तबाह कयो आहे तव्हां ॾिसो मालपीड़ी आहे मालपीड़ी बि ठीकु आहे उते मालपीड़ी जो शिफ्ट थी वियो त उनखे तरह मालपीड़ी अॻु में हफ़्तो हलंदो हाणे ॿ ॾींहं थो हले इन बोझ जे करे माण्हू हिते शहर मां किरास करणु बलोचिस्तान जा माण्हू वञनि उते उन्हनि पंहिंजो पीड़ी खोले छॾियऊं डेरा मुराद में इहो बि असां जैकाबाद वारनि खे नुक़सानु अनसिक्योर आहिनि हा असां जैकाबाद वारनि खे नुक़सानु जेकॾहिं माल कोई अची विकिणे ज़रूरु कुझु ख़रीदारी जैकाबाद मां करे न ॾिसो न का शइ कोन्हे जैकाबाद मंडी वग़ैरह जेको आहे तबाह थी वियो आहे अॻु में असांजो टैक्स हूंदो या मासूल हूंदो हिते असांजो मणकती हूंदो मासूल रिकवरी थींदो हुते परसेंटेज जे हिसाब सां पैसनि ते थींदो लिहाज़ा उन शहरनि खां असां वटि सस्तो शयूं मिलंदो माण्हुनि खे डेरा मुराद उस्ता मोहम्मद सोबतपुर जेके बि फसगिरदारी जे शहर हाणे कारोबार तबाह कारोबार खबा ऐं 2 साल जेको आहे मुतवातिर तव्हां ॾिठो सैलाब आयो 2010 में आयो 2012 में आयो नाज़रीन सिंध जो माज़ीअ में दुबई सॾजंदड़ ही शहर जैकबाबाद हिन वक़्तु कारोबारी लिहाज़ खां उनजी हर रोज़ हिकु विख पोइते पई वञे उन जा कहिड़ा सबब आहिनि जैकबाबाद जी जीअं चयो वेंदो आहे त सिंध में 2 हिकिड़ियूं अमीर तरीन ख़ुशहाल तरीन TMAs आहिनि जंहिंमें ॿलड़े जी ऐं जैकबाबाद जो नालो खयो वेंदो आहे सॉरी जैकबाबाद ऐं शायदि ॿी हिकिड़ी का हैदराबाद जी भरिसां ई TMA ॾसी पई वञे हिन महिल मूंखे प्रॉपर हुनजो नालो जेकॾहिं न खणिजे त इहा हिकिड़ी वॾी का चुक कोन हूंदी पर जैकबाबाद बि हिकु अहिड़ी TMA आहे जेका इंतिहाई अमीर तरीन TMA रही आहे माज़ी में 1901 में बि हिन जॾहिं हीअ TMA जुड़ी त हिन म्यूनसिपल कमेटी ईअं सम्झो त इलाही सारा पैसा हुनजा सेविंग साइड ते वेंदा हुआ पंहिंजे ख़र्चनि पखनि खां अलावा ॿियो जैकबाबाद में असांजी हिते सब्जी मार्केट मंडी क़ाइमु आहे सब्जी ऐं फ्रूट जी मंडी जेका सिंध जी 3 नंबर वॾी इहा मंडी आहे कराची ऐं सखर खां पोइ हीअ ई मंडी आहे जेका लोअर बलोचिस्तान जे तक़रीबन ज़िलनि जा माण्हू बि हितां अची उहो वहिंवार कंदा आहिनि हिन वक़्तु उहो इशू हले पियो त जैकबाबाद जा वापारी हिन ॻाल्हि ते दाहे रहिया आहिनि त उहे ॿिनि अथॉरिटीज़ खे पेमेंट करे रहिया आहिनि टैक्स जी मद में मार्केट कमेटी ऐं म्यूनसिपल कमेटी खे ऐं हुननि जो इहो बि चवणु आहे त म्यूनसिपल कमेटी मजाज़ न आहे जो हू असांखां टैक्स उगाड़े उनजे करे हुन एहतजाज बि कया ऐं रैलियूं बि कढियूं इन हवाले सां असां हिन वक़्तु गॾु आहियूं जैकबाबाद जे डिप्टी कमिश्नर राजा शाह ज़मान खोड़ो साहिब वटि उन सां ॻाल्हाईंदे इहो मालूम करण जी कोशिशि कंदासीं त हीअ केतिरी हक़ीक़त आहे वापारियुनि जे मौक़िफ़ में त उहो ग़ैर क़ानूनी टैक्स आहे या हीअ टैक्स क़ानूनी आहे अस्सलाम वालेकुम सर जी वालेकुम सलाम पहिरियों त हिन ॻाल्हि ते त जैकबाबाद अमीर TMA आहे या न आहे जॾहिं खां मां टेक ओवर कयो आहे हिते एज़ अ डिप्टी कमिश्नर एडमिनिस्ट्रेटरी चार्ज वरिती म्यूनसिपल कमेटी में जैकबाबाद में त हीअ जेकी असांजी TMA आहे या ग़रीब TMA आहे
असांखे जेके फंड्स मिलनि था गवर्नमेंट जे तरफ़ों या जेके हितां जी उगाड़ियूं आहिनि उहो असां जेकॾहिं नेगेटिव नथा वञूं त असां एट पार हूंदा आहियूं, माना असां वटि एतिरा फंड्स न आहिनि असां को नंढो थोरो घणो वॾो कमु को कराए बि सघूं। जेके फंड्स हूंदा आहिनि उहे खपी वेंदा आहिनि, इन करे असां वटि एक्स्ट्रा फंड्स आहिनि ई कोन। माना हिकु TMA खे जेकॾहिं असां अमीर करार ॾियूं त उहो अमीर TMA न आहे, इहा ग़रीब TMA आहे नंबर 1। नंबर 2 कुझु उगाड़ियूं जेके आहिनि कुझु ठेका ॾिना वेंदा हुया, हाणे उनजो मां ईअं ई जीअं तव्हांजे तवसुल सां या ॿियनि दोस्तनि सां डिस्कशन थींदो रहंदो आहे त पुराणे दौर में टीपुल जाफराबाद साईं जॾहिं ज़िलो खे 2 अध कयो वियो कश्मीर कंदकोट या शिकारपुर, उते बि वॾियूं मंडियूं लॻंदियूं हुयूं जेकी न लॻंदियूं, उनजो मर्कज़ जेकबाद हूंदो, पर नओं ज़िलो ठहण खां पोइ टीपुल वधी आहे, उते अलॻि सां मंडी थी लॻे, जाफराबाद थियो, शिकारपुर में अलॻि सां इहे जेकी मंडी लॻनि थियूं जानवरनि वारियूं, त उहो विरहाइजी वियो आहे। त जॾहिं 8-7 ॾींहं ई हफ़्ते में हलंदो हुयो त असांखे ज़ाहिर आहे इनकम वधीक हूंदी, हाणे सिर्फ़ु 2 ॾींहं हलंदो आहे उहो, त ज़ाहिर आहे इनकम घटि आहे। ऐं ॿिए इशू ते अचूं हुन ते त सब्ज़ी मंडी वारे ते, सब्ज़ी मंडी पोयां 20-25 सालनि खां मां रिकॉर्ड खोलाए वरिता आहिनि, इहो टैक्स वठंदी रहंदी आहे जेको आहे सो एडमिनिस्ट्रेशन तालके वारी। कुझु माण्हुनि जूं शिकायतूं हुयूं मूं वटि आया हुया, असां उहो अंडर इंक्वायरी आहे मैटर त छा पियो थियो हुते। ज़मीन ते अनाज मंडी वारा वेठा आहिनि, उहा म्यूनसिपल जी जेको आहे मिल्कियत आहे, टैक्स ॿियनि ज़िलनि में बि वरिती वञे थी, इन करे हिते बि वरिती वञे थी। पोयां 15 साल टैक्स ॾींदा रहिया आहिनि, हाणे ओचितो चवंदा त इहा टैक्स इलीगल आहे, उहो ख़ैर उहा असां इंक्वायरी करायूं था पिया, 2 ॾींहंनि में उनजो रिज़ल्ट अची वेंदो, पर इहा वरिती वेंदी आहे टैक्स। पर ॿी हिकिड़ी ॻाल्हि वापारियुनि जो चवणु इहो आहे त उन्हनि अदालतुनि मां बि इहो केस खटे वरितो हो त उनखे टैक्स मार्केट कमेटी खे पे करणी आहे, ऐं उनखां अलावा भला इहो असूली तौर ते ईअं मुमकिन आहे या ईअं करणु घुरिजे त हिकु ई वापार जी 2 शहर जी अख़्तियारनि खे टैक्स अदा कई वञे? न, ज़मीन कंहिंजी आहे, TMA जी ज़मीन आहे, जेकॾहिं TMA जी ज़मीन ते TMA जी मिल्कियत ते वेठा आहिनि मार्केट कमेटी वारा त उनजे मद में टैक्स वठंदा रहिया आहिनि। ॿियनि ज़िलनि में बि आहे, ईअं न आहे त रुॻो असां वटि आहे, उहो वठंदा रहिया आहिनि, पर उहो मैटर ॿुधाइनि जेकॾहिं कोर्ट जा हुननि वटि ऑर्डर्स आहिनि त ॾेखारनि असांखे अचे, मूंखे अहिड़ी का शइ हुननि ॾेखारी आहे त कोर्ट जा ऑर्डर आहिनि या न आहिनि, पर उहो पोयनि 20 सालनि खां वरिती थी वञे, ओचितो हुनखे कॾहिं यादि आयो आहे त टैक्स न आहे, इलीगल आहे, इहो शइ आहे। अच्छा, ॿी उन्हनि जो पोइ हाणे की हीअं खणी जेकॾहिं चइजे त पोइ मार्केट कमेटी वारा इहे ग़लति टैक्स पिया उघाड़नि? न, ॾिसो न, मूंखे ॾेखारनि न, हुननि अञा इहो क्लियर ई न आहे, पर 15 सालनि खां जो वठी वञे पई टैक्स, तॾहिं किथे आहे, तॾहिं मार्केट कमेटी किथे आहे? मार्केट असां त गवर्नमेंट जो हिसो आहियूं न, मतिलबु म्यूनसिपल या सिंध गवर्नमेंट, इहे अलॻि अलॻि शयूं न आहे, फ़र्ज़ु कयो त उहा असां हिकु ई आहे, 1 यूनिटी आहे। जेकॾहिं असां अहिड़ी प्रैक्टिस हूंदी जेकॾहिं लीगली असां नथा वठी सघूं उनखे रोके छॾींदासीं, पर उहो ओचितो आउट ऑफ ब्लू अचे माण्हू चए त साईं न आहे टैक्स इलीगल आहे, त ग़लति आहे। ॾिसूं था अंडर इंक्वायरी आहे, असां उनजी जांच करे ऐं पोइ फाइनली कंदासीं त वठणी आहे न आहे वठणी, कीअं करणी आहे। राजा साहब, तव्हां सिविल इंतज़ामिया जा ज़िले जा हेड आहियो, हिकु ई वक़्त ते तव्हां डिप्टी कमिश्नर बि आहियो ऐं TMA जा एडमिनिस्ट्रेटर बि आहियो, इन ॻाल्हि खां तव्हां ज़रूरु वाक़ुफ़ु हूंदव त जेकॾहिं वापारियुनि जी इन ॻाल्हि खे मञे वठिजे त बाबा हू 2 हंधनि ते टैक्स अदा करनि था, त असुली तौर ते टैक्स TMA खे ॾियणु खपे या मार्केट कमेटी खे ॾियणु खपे, या ॿिन्हिनि खे ॾियणु कानूनी तौर ते इहो सही आहे? टैक्स जेकॾहिं असां वठूं था त असांजी प्रॉपर्टी इन जी पोयों हिस्ट्री आहे, उहो मां वरी बि अर्ज़ु कयां त 15-20 सालनि खां वरिती वञे थी, उनजो प्रेसिडेंट मौजूदु आहे, लॉ में आहे। जेकॾहिं हुनखे कोर्ट जो अहिड़ो ऑर्डर आहे या न आहे, या जेकॾहिं असांजी प्रॉपर्टी ते वेही कमु कनि था पिया, त ज़ाहिर आहे असां ज़िले जी जेकी बि इंतिज़ामिया आहे या एडमिनिस्ट्रेशन आहे, मज़ा सां वठी सघे थी टैक्स हुननि खां, अहिड़ी का बि हुन में का ग़लति न आहे। जेकॾहिं हुननि खे अलॻि का टैक्स आहे, उहो कंहिं ॿिए मद में वठनि था पिया, त 2 टैक्सूं बि थी सघनि थियूं, हुन में को हर्ज न आहे। 2 टैक्सूं वठण बि गैर कानूनी कोन्हे? जेकॾहिं 2 अलॻि अलॻि टैक्सूं आहिनि त उहो जेकॾहिं म्यूनसिपल जी अलॻि आहे ऐं पंहिंजो एडमिनिस्ट्रेशन जी जेकी म्यूनसिपल एडमिनिस्ट्रेशन अलॻि आहे त 2 भरे सघजनि थियूं, हुन में त का हर्ज न आहे। तव्हां हिन महिल ताणी इहो इशू हले पियो त उन वापारियुनि खे पाण वटि घुराए इन मामले ते ॻाल्हायो आहे या उन्हनि खां के कागज़ पत्र वग़ैरह घुराया आहिनि? असांजो मां इहा इंक्वायरी जेकी आहे असिस्टेंट कमिश्नर आहे असांजो काशिफ तालके जो, उन वटि हले थी पई, उन्हनि खे टाइम ॾिनो हुयोसीं 25 अगस्त ताईं, हुन टाइम जेको उन्हनि जमा कराइण कागज़ ऐं इहो हाणे इंक्वायरी जो जीअं रिज़ल्ट ईंदो उन खां बाद में मां पाण वटि सभिनी खे घुराए ऐं उन मसइले जो इंशाअल्लाह हल करे वठंदुमि। हिकिड़ी ॿी ॻाल्हि ॿुधण में आई आहे त तव्हां जैकोबाद ज़िले जा मुख़्तलिफ़ जेके ठेका हुया, उन्हनि ठेकेदारनि खां वापसि वठी करे उहा पाण ज़िले इंतज़ामिया या एडमिनिस्ट्रेटर जी हैसियत सां उहे तव्हां पंहिंजा सरकारी माण्हू उते मुक़ररु कया आहिनि, मुख़्तलिफ़ उन हंधनि ते उहे पाण पिया उगाड़ी करनि ऐं उहो समूरो वहिंवार पाण पिया हलाइनि?
इहो सुठो सुवालु आहे। असां ठेकनि जे लाइ अख़बारुनि में ॾिनोसीं जेको प्रिक्योरमेंट जो प्रोसेस हूंदो आहे असांजे ठेकनि ॾियण जो, उन खां बाद में टाउन हॉल में सभिनी खे घुरायो वियो हुयो, ॿोलियूं लॻियूं हुयूं ऐं जेके ठेका हुआ जंहिं क़ीमत ते असां उहे फ़िलहालु जेको आहे, छो त हर साल इहे थींदा आहिनि, इहो हिकिड़े साल में न आहे, पोइ उनखे फॉर्मलाइज़ कराइबो आहे। असां लोकल गवर्नमेंट खे लिखी चुका आहियूं, 2 लेटर पहिरियों बि इशू करे चुका आहियूं त साईं असांखे फॉर्मली इजाज़त ॾिनी वञे त हिननि माण्हुनि खे असां फॉर्मली ठेकेदार करार ॾिनो वञे ऐं पंहिंजी उगाड़ियूं कनि। मीन वाइल जेकॾहिं जेसिताईं न आहे फॉर्मली नथो थी अचे उतां त असांजा माण्हू पंहिंजा आहिनि या उहे ई माण्हू साॻा ई हूंदा आहिनि, पर असां उनजो फॉर एग्ज़ाम्पल हिकिड़ी टैक्स आहे जेकी 12 लख रुपया थिए थी साल में, त महीने जो ₹1 लख मिलणु खपजे। जेकॾहिं उन में घटिताई वधिताई अचे थी त असांखे ज़ाहिर आहे, तव्हां जीअं चयो त मां अॻु में चयो त असांजी टीम में ग़रीब टीम में आहे, महीने ते ख़र्चा लाहिणा आहिनि, पघारूं ॾियणियूं आहिनि, कुझु सफ़ाई जा कम करणा आहिनि, हे त उन लाइ असां इनकम त खपे न। हाणे इनकम जेकॾहिं ₹1 लख महीने ते ॾियणो आहे, कंहिंखे ॾियनि था 30,000, त ज़ाहिर आहे इन करे असां उन एडिशन में असां पंहिंजा माण्हू आहिनि त जेसीं ताईं फॉर्मली उन्हनि खे ठेको बि मिली वञे ऐं असांखे बि ख़बर पए त केतिरी आहे टैक्स, हिकिड़ी मतिलबु पल्स ते असांखे ख़बर पए त टैक्स केतिरी मिले थी असांखे, उन हिसाब सां असां माण्हू पंहिंजा मुक़ररु कया आहिनि। कहिड़े कहिड़े ठेकनि ते तव्हां लुक आफ्टर करण जे लाइ, चेक करण जे लाइ पंहिंजा माण्हू उते मुक़ररु कया आहिनि? ऐं जानवरनि जी मंडी वारो आहे, सब्जी मंडी वारो जेको तव्हां ॻाल्हायो पिए, अञा उहो वठनि कोन था, छो त अंडर इंक्वायरी आहे मसइलो, उहो इनशाला हल करे वठंदासीं 2-3 ॾींहंनि में। ऐं साईं ॿियो किराए वारो आहे जेको लोकल फेयर वठनि था पिया, गाॾियूं बीहंदियूं आहिनि, इहे 2-3 ठेका आहिनि जिन ते वठनि था पिया। टैक्सी स्टैंड आहे, मार्केट का सब्जी मंडी आहे ऐं अनाज मंडी आहे। नोटिफिकेशन आहे, तव्हां ॾिसी सघो था, उहो असां कयो आहे, पंहिंजा माण्हू आहिनि असां, उहो थींदो रहियो आहे, पास्ट में बि थींदो रहियो आहे, हाणे बि थींदो रहियो। माना तव्हां उन ठेकेदारनि वारी कयल ॻाल्हि खां मुतमिन कोन हुयो, जीअं उन्हनि दावो बि कयूं त एतिरी इनकम न आहे जेतिरो तव्हां महांगो ठीको था ॾियो, उनजे करे इहा ज़रूरत पेश आई? न, उहो ॻाल्हि ईअं आहे त असल में उहो बि चवंदा साईं फॉर्मली असांखे ठेको ॾिनो वञे। हाणे असां लोकल गवर्नमेंट खे लिखी चुका हूंदा, असांखे ॾियो फॉर्मली इजाज़त ॾियो त हुननि खे ॾेई छॾियूं। हिकु त इहा बि आहे त थधाइप गवर्नमेंट जे पार्ट ते, उहो इनशाला वरी असां रिमाइंडर ॾेई करे तव्हांजे तवसल सां तव्हांजी इहा इंफॉर्मेशन बि वञे त उहो असांखे ॾियनि त असां ॾेई छॾियूं नंबर 1 माण्हुनि खे। इहा पहिरीं ॻाल्हि। ॿी ॻाल्हि इहा त कॉम्पिटिशन थियो हुयो, ज़ाहिर आहे जेको माण्हू भोतो भाईंदो त मां महीने में एतिरो कमाए सघां थो, उन खां पोइ ॿोली जे हिसाब सां हुननि वरितो आहे ठेको जेको आहे सो, त उहो ॾियनि था। पर टैक्स जी जेकी रिकवरी आहे प्रोसेस थींदो ईअं आहे, फॉर एग्ज़ाम्पल हाणे महीनो थोरे सेप्टेंबर जो असांखे इहो गाड़ी करणी आहे नेक्स्ट फाइनेंशियल ईयर ताईं, उन में हो चए मां आख़िरी महीननि में अचे तव्हांखे जेको आहे सो 7 लख ॾेई छॾींदुमि, हाणे फ़िलहालु मूंखे न वठो। पर असांखे छो त महीने ते असांखे त खपे न, असांखे टीम में बि हलाइणी आहे, असांखे इनकम जी ज़रूरत आहे। हाणे उहो एटलीस्ट असां चवंदा भई महीने ते ₹1 लख तव्हांजो ठहे थो, साल ते 12, त असांखे महीने जा ॾींदा रहो, त जीअं असां ॿिया वहिंवार बि हलाईंदा रहूं। पर हो चवंदासीं 2-3 महीने खां पोइ असां तव्हांखे 5 लख खणी ॾींदासीं, तव्हांजो ॾींदासीं एट दी एंड 12 लख ई। पर उहो स्लो आहे प्रोसेस, उन करे भई असां पंहिंजा माण्हू रखिया आहिनि त जीअं जेकॾहिं रिकवरी डेली थिए थी त असांखे डेली मिलंदी रहे उहा। माना इन समूरी सूरत हाल जेको तरीक़ेकार आहे उन में सुधारा आणण जी ज़रूरत आहे? हा, डेफिनेटली सुधार हाणे देयर इज़ ऑलवेज रूम, इहो त हाणे सुधारा कोन हाणे ज़रूरत आहे, उहो त डेफिनेटली। ॿी हिकिड़ी ॻाल्हि साईं, जेको बाद TMA में तक़रीबन कोई 800 खां वधीक मुलाज़िम आहिनि, शहर जी सफ़ाई बदतरीन नज़र पई अचे। उहे समूरा 823 मुलाज़िम लॻभॻि उहे फंक्शनल आहिनि, उहे ड्यूटियुनि ते आहिनि या वाइट कॉलर बेड़ो ॿोड़े छॾियो आहे? 823 मुलाज़िम आहिनि, ठीकु आहे। 200 माण्हू पोइ 8-6 महीननि जी ॻाल्हि आहे त कढिया विया माना उनजी पघारूं बंदि कयूं वियूं। सिंध गवर्नमेंट जी तरफ़ां ऑर्डर आयो त बाबा जेके वाइट कॉलर आहिनि उनखे कढो, उन जी बुनियाद ते असां कढिया वियासीं। वरी लेटर आयो त भई हिनखे पोस्टपोन कयो। मीन वाइल असां वटि छो त TMA जी हालत ॾाढी बुरी आहे, असां माण्हुनि खे कढी छॾियो आहे, उन्हनि खे सभिनी खे असां उनखे पघारूं वघारूं नथा ॾियूं। हिकु ॻाल्हि इहा आहे। ॿिए नंबर ते जेके बाक़ी रहंदा 600 समथिंग माण्हू, उन में जेके स्वीपर्स आहिनि, जेके माण्हू ॿारी मथु विझी सफ़ाई कंदा या वरी जेके गंद कचिरो खणंदा, उन्हनि जी खोट आहे। माना हिकिड़ी ॾाढी लूप साइडेड आहे हिते एम्प्लॉयमेंट जो, क्लार्क वधीक आहिनि पर उहे माण्हू कोन्हनि जंहिंजो मेन जेको सैनिटरी सां वास्तो आहे। फॉर एग्ज़ाम्पल यूनियन काउंसिल 4 आहे, शहर जी वॾी यूनियन काउंसिल आहिनि, उते जेकॾहिं सफ़ाई वारा 7 ॼणा हुजनि, हाणे उन में जादू जी छड़ी त न त कीअं सफ़ाई कराए वठूं। हिकु त इहो वॾो प्रॉब्लम आहे। नंबर 2 मशीनरी जो प्रॉब्लम आहे। हाणे असांजे MNA साहिब खे स्पेशल पैकेज थ्रू CM साहिबु ॾिनो आहे, जंहिंमें 4 करोड़ असां रखाया आहिनि त असां मशीनरी जेको आहे सो वठूं, जंहिंमें लोडर्स आहिनि, जंहिंमें ब्रशिस जा जेके आहिनि सफ़ाई करण वारा ट्रैक्टर्स आहिनि, बिलारस चाहे त उहे मशीनरी अची वेंदी त एटलीस्ट ह्यूमन पावर जेको आहे असांखे मेन पावर जेको आहे उनजी घटि ज़रूरत पवंदी। पोइ इलाही गंद कचिरो असां मशीननि जे ज़रिए खणी वठंदासीं। मशीनरी जो फुक़दान आहे, ट्रैक्टर असांजा 8 आहिनि, उन में 1 टथर आहिनि, लोडर नथो पियो आहे। उहो चाइना जो हुयो, मां उनखे 1 दफ़ो रिपेयर करायो, ॿियो चक्कर सामान ई नथा मिलनि उनजा। माना अहिड़े क़िस्म जा जेके डे टू डे असांखे प्रॉब्लम्स आहिनि, इहे ॾाढा लॻंदा नंढा आहिनि पर ॾाढा अहम प्रॉब्लम्स आहिनि। फॉर एग्ज़ाम्पल असां वटि तेल आहे, असां फाइनेंस बि करे सघूं था, ट्रैक्टर कान्हे, ट्रैक्टर जे तरे वठण जा पैसा कोन्हनि। ट्रैक्टर जी फॉर एग्ज़ाम्पल मरम्मत लाइ 1 दफ़ो कराए, ॿियो दफ़ो उनजी मशीनरी जा उहे पुर्ज़ा ई नथा मिलनि।
जेके पुराणी थियल आहिनि। ॿियो नसासिक वारा बि इंशाल्लाह उन्हनि खे बि टेक ओवर करिणो आहे महीने में कान 2-3 महीननि में। निसासिक त हिकिड़ो फेल्यूर इदारो आहे न, निसासिक माण्हुनि खे को असांजो न पहुचाए सघिया, शिकारपुर सखर लाड़काणो इन्हनि इलाइक़नि में टोटल फेल्यूर आहे। कमेंट नथो करे सघां, असांजे ज़िले में त अञा न आया आहिनि न, उहो थी सघे थो उन्हनि खे ॾियनि। USAID वारा बि हिन ते मशीनरी असांखे वठी ॾींदा, मतिलबु इलाही शयूं आहिनि पाइप लाइन में, पर हाणे उहो आहे त फंड्स जारी कया वञनि, असां प्रिक्योरमेंट कयूं ऐं उन खां पोइ ई सफ़ाई तव्हांखे ॾेखारे सघंदासीं ऐं सही रिक्रूटमेंट। उन में बि असां चाहियूं था त जेके सही स्वीपर्स आहिनि, जेके उन्हनि में बि जेकॾहिं गवर्नमेंट असांखे ॿार नथी करे पई, असां वरी बि गवर्नमेंट खां पुछंदासीं लेटर लिखी, जेके नथी गवर्नमेंट ॿार करे त एटलीस्ट जेके स्वीपर्स जेके सफ़ाई वारा माण्हू, छो त हिते वॾो हिकिड़ो कल्चर आहे असां वटि, वाइट कॉलर जंहिंखे सॾे थो वञे उहो मुस्लमान आहे ऐं साईं मुंहिंजा उहो सफ़ाई में ॿाहिरि में हथ न विझंदो। हिते माना इहो आहे त या त उहो क्रिश्चन करे या त उहो हिंदू करे, हरिजन करे कमु। हाणे इहे ॾाढा प्रैक्टिकल मसइला आहिनि, नथा कनि कमु माण्हू छा कयूं, उहो त बीठा बि हूंदा आहिनि, ॾिसंदा बि आहियूं, असां चवंदा बि आहियूं, चवंदा नौकरियूं कढो, असां नथा करे सघूं। अहिड़नि माण्हू खे गवर्नमेंट साइड लाइन कयो आहे जंहिंखे वाइट कलर तव्हां छॾियो था। हाणे उन्हनि जे बजाए जेकी जॻह ते ॿिया माण्हू अचनि त मेन पावर हूंदो त थींदो न, सफ़ाई थींदी ऐं हे थींदो। भले इहा हक़ीक़त आहे त माज़ी में ओवर स्ट्रेंथ माण्हू लोकल गवर्नमेंट साइड ते भर्ती करे इदारे जा जेके वसीला आहिनि उहे तबाह करे छॾनि। इहो बि वॾो सुवालु आहे, हिन ते इलाही बहस जी ज़रूरत, बहस जी छो ज़रूरत आहे। फॉर एग्ज़ाम्पल TMAs जेके हुयूं पहिरियों, जंहिंमें ज़िला नाज़िम वेंदो, तालुका नाज़िम ईंदो, त ॾाढी फंक्शनल हुयूं, फंडिंग जी बि इलाही हूंदी, त उन में छो ॾिसो तव्हांखे फंड्स हूंदा त तव्हां इलाही कमु करे सघंदो, फंड्स न हूंदा तव्हां चुप करे। त उन्हनि में इलाही ॻाल्हियूं सोचियूं हुयूं, इलाही माण्हुनि खे टैक्सूं हुयूं, मुख़्तलिफ़ क़िस्म जूं, मुख़्तलिफ़ क़िस्म जा कम हुया। TMAs बाक़ाइदा बजट्स हलाईंदो हुयूं, सुठियूं बजट्स हूंदियूं, उन्हनि खे ज़िले जे तरफ़ों प्रांशल PFC जे तरफ़ों हर साल फंड्स मिलंदा, इलाही कमु करे सघंदा, इलाही कम लाइ इलाही माण्हू बि खपंदा। हाणे तंहिं दौर में डिमांड हूंदी, SNEs ठाहियूं हुयूं, माण्हू खया विया हूंदा। त हाणे इहो मूंखे ख़बर न आहे पुराणे दौर में थियो आहे, बल्कि हिन वक़्तु माण्हू आहिनि, काफ़ी माण्हू आहिनि जेके थी सघे थो उन्हनि जी ज़रूरत न आहे पर वेठा आहिनि। हाणे उनखे फ़ाल चइजे, गैर फ़ाल चइजे, या उहो फंक्शनली उन्हनि केतिरा इम्पॉर्टेंट आहिनि, उहो हाणे ॾाढो ॾुखियो आहे हुन ते कमेंट करणु, छो त हिकिड़ी हिस्ट्री आहे। लोकल गवर्नमेंट अची वियो सिस्टम, वरी सिस्टम खे तब्दील कयो वियो आहे। ईंदड़ थी सघे थो वरी असांखे गवर्नमेंट वरी एतिरो मटीरियलाइज़ करे असांखे वरी को फंडिंग करे वरी ॿुधाए कम त हीअं थींदा, या थी सघे थो सुभाणे वरी लोकल गवर्नमेंट सिस्टम अची थो वञे त वरी इहे माण्हुनि जो वरी कमु एतिरो वधी वेंदो त माण्हुनि जी ज़रूरत पवंदी। सो हाणे इहा पुराणी बि हिस्ट्री बि आहे, अॻिते अचण वारो बि अलाए छा आहे, ख़बर न आहे। तव्हांजे ॾिनल कमेंट्स मां इहो पियो ज़ाहिर थिए त जेकोबाद जी जेका सफ़ाई सुथराई वारी बदतरीन सूरत हाल आहे उनजो बहितर थियणु नामुमकिन आहे। न नामुमकिन आहे, तव्हांखे अर्ज़ु कयो न, मूं चयो असांजी मशीनरी 4 करोड़ जेके असां आहिनि, उहो हाणे गवर्नमेंट असांखे हिकिड़ो लेटर लिखियो आहे पंहिंजो PND डिपार्टमेंट, उहा चए थी त साईं उन पुछी ॾियो जेको USAID वारा आहिनि, USAID वारा आहिनि, उहे तव्हांखे NOC ॾियनि। असां मौजूदा वसीलनि में मुमकिन न आहे, मौजूदा वसीलनि में असांखे न, असांजे पग तव्हांखे ॾिसो, तव्हां पहिरियों ई कमेंट कयो त अमीर तरीन जेको आहे सो TMA आहे, पर मां चवंदो असांजी ग़रीब असांखां वधीक त अमीर ठुल जी TMA आहे जेके असांजे ज़िले में आहे, या ॻड़ी खेरो जी आहे। तव्हां TMA जी पंहिंजी जेका आमदनी आहे उनजे वसीलनि खे चेक एंड बैलेंस रखी करे बहितर बणाए हिन TMA खे ख़ुशहाल बणाए सघो था। असां कयो आहे, असां जॾहिं खां मां वरितो आहे, तव्हांखे वरी मां हिकिड़ो ॿुधाए छॾियां तव्हांखे त असांजूं 7 पेंशन्स रहियल आहियूं, 5 पघारूं रहियल आहियूं। असां उन खे 8 पार आंदो आहे, माना जेकी सेप्टेंबर खां जेके पघारूं वेंदियूं उहे हर महीने सां मिलंदियूं। हाणे इहो तव्हां हिन खे कामयाबी सम्झो अलाए न सम्झो, पर इहा कामयाबी आहे त असां एटलीस्ट एतिरो उनखे फंड्स खे इक्वलाइज़ करे विया आहियूं। असांखे जिते असांखे 4 लख 3 लख बि कोन महीने ते बचंदा, हाणे असांखे 15-20 लख रुपया बचंदा। जेका UCs वारी साइड आहे उते ख़ासि तौर ते जेके शहरी इलाइक़ा आहिनि, UC 3 आहे, उन में हिकिड़ो ख़ासि तौर ते सिस्टम लॻायो वियो आहे त समूरे इलाइक़नि जे माण्हुनि खे ॼम सर्टिफिकेट इहे समूरा हितां मिलणा हूंदा आहिनि। नादरा वारनि सां बि उतां उन्हनि जा लाॻापा आहिनि। जेकोबाद शहर जा माण्हू दाहूं था कनि त जेको उतां जो अमलो आहे उन्हनि खां पैसनि खां बग़ैर उनखे कोई न ॼम जो सर्टिफिकेट मिले पियो, न डेथ, न बर्थ, कोई सर्टिफिकेट न पियो मिले। तव्हां कॾहिं ज़हमत कई आहे उन ऑफिसर में वञी चेक करण जे लाइ? मां ऑफिसूं बि चेक कयूं न, मां हिन जे सिलसिले में 2 मीटिंग्स बि घुरायूं, जेकी जनरल शिकायतूं मूं ताईं जेके पुगियूं माण्हू एप्लीकेशन्स बि खणी आया, जेको शादी जो जेको सर्टिफिकेट आहे, निकाह वारो जेको आहे, उहो उन में ॾाढी परेशानी माण्हुनि खे, त साईं उन में पैसा बि वरिता था वञनि ऐं नादरा वारा बि तंग था कनि मौलवी हज़रात। मां 2 मीटिंग्स कयूं हिन हवाले सां, असां इशू डायरेक्शन्स बि कयूं, सभिनी यूनियन काउंसिल जे सेक्रेटरीज़ खे बि घुरायो वियो, उनखे बिल्कुलु क्लियर हिदायत कई वई आहे त कंहिं बि क़िस्म जी अहिड़ी करप्शन या का बि अहिड़ी आहे त उहा बंदि कई वञे, ऐं जेकॾहिं का मसइलो आहे त असांखे एटलीस्ट रिपोर्ट कंदा, असां उन वक़्तु ई हुननि जो मसइलो हल कराईंदासीं। नादरा वारनि खे बि घुरायोसीं, देवर ऑल सभु क्लियर हुआ त साईं असांखे जेको निकाह वारो सर्टिफिकेट आहे उन में त हे मसइला आहिनि, हुननि जो को प्रोफार्मा नओं कढियो अथऊं, इन करे जेके मौलवी हज़रात आहे, जेके निकाह ख़्वान आहिनि, उन्हनि खे जेको इशू एटलीस्ट उहो असां सॉल्व कराए वरितो आहे, उन्हनि खे कोऑर्डिनेट। तव्हांजे इल्म में आहे त हिन जी फीस केतिरी आहे?
फीस मुख़्तलिफ़ आहिनि हाणे मुंहिंजे ख़्याल 200 रुपया वठंदा आहिनि हे निकाह वारा शायदि मूंखे जेको यादि थो पए जेको मूंखे निकाह कई इलाही टाइम थियो आहे मूंखे यादि न आहे त घणी भरीसीं पर उहो फीस आहिनि डिफरेंट। बर्थ सर्टिफिकेट जी बि साॻी फी आहे उते त 500,000 खां घटि पैसा न पिया वठनि। न जेतिरा फीस हुजनि ॾिसो न ईअं जनरल शिकायत करणु जेको जंहिंखे का शिकायत आहे ॿुधाइनि त असां डेफिनेटली एक्शन खणंदा। तव्हां सरप्राइज़ विज़िट कया आहिनि? मां कयां यूनियन काउंसिल जी ऑफिस जा मसइला बि आहिनि असांखे मां हिकिड़ी हद यूनियन काउंसिल जे सेक्रेटरीज़ खे वठी मां ठुल में बि विज़िट करे आयो हुउसि उहो कया आहिनि पर हाणे इहो आहे त जनरली उन्हनि खे वरी फंड जी ॻाल्हि अची वेंदी त भई हर यूनियन काउंसिल खे ऑफिस ठाराए ॾियूं हर यूनियन काउंसिल में उते विहनि पंहिंजो वहिंवार हलाइनि उन्हनि खे इम्पोर्टेंस बि ॾिनी आहिनि यूनियन काउंसिल वारा चवंदासीं ज़िले हुकूमत भई यादि असां कोई पहिरीं ॻाल्हि त पुछे कोन थो असांजा बि मसइला आहिनि असांखे कुझु बजट बि खपंदी आहे असांखे शयूं बि खपंदियूं आहिनि उहे बि दाऊं कंदा आहिनि मुख़्तलिफ़ क़िस्म जूं पर ओवरऑल जेकॾहिं का शिकायत आहे कहिड़े क़िस्म जी त असां ताईं जेको ॿुधाईंदो असां उन ते एक्शन खणंदासीं। नाज़रीन तव्हां वापारनि जी शिकायतूं बि ॿुधियूं उन जूं दाऊं बि ॿुधियूं नाइंसाफ़ी बाबति उन्हनि पंहिंजो मौक़िफ़ जेको आहे उहो ॿुधायो ऐं उन में उन्हनि इहे शिकायतूं कयूं दाऊं कयूं त उन्हनि खां नाजाइज़ टैक्स वरितो पियो वञे जॾहिं त उन्हनि वटि अदालती फ़ैसिलो मौजूदु आहे त हुननि खे कंहिं बि हिकिड़ी अथॉरिटी खे टैक्स पे करणी आहे पर हिते साॻी शइ जूं ॿ अख़्तियारियूं जेके उन खां टैक्स वठी रहिया आहिनि उनजो इहो मौक़िफ़ आहे त उहो ग़ैर क़ानूनी टैक्स आहे बल्कि अंजुमन ताजरानी ज़िले जैकबाबाद जे सदर इहो बि ॿुधायो त हिते जेका टैक्स जी मद में उगाड़ी थिए पई उनजो सरकारी रिकॉर्ड कोई कोन्हे बसि हिते जेको ॾाढो सो गाबो उहो पंहिंजी मर्ज़ी मूजिबि टैक्स उगाड़े पियो उहा टैक्स जा पैसा सरकारी ख़ज़ाने में सही तरीक़े सां जमा बि कोन था थियनि सिधी सही नाइंसाफ़ी आहे जंहिंजे करे जैकबाबाद शहर जो कारोबार तमामु घणो मुतासिर थियो आहे इन हवाले सां जैकबाबाद ज़िले जे डिप्टी कमिश्नर ऐं TMA जे एडमिनिस्ट्रेटर राजा शाहज़मान खोड़ो जो वरी इहो चवणो हो त उनखे वापारियुनि पारां कंहिं बि तरह सां उहे कागज़ पत्र न ॾिना विया आहिनि त को हुननि सां इहा ग़लति जेका रवश आहे उहा जारी आहे जॾहिं त वापारियुनि चयो त उहे कागज़ उनखे अदालती फ़ैसिले वारा कागज़ ॾेई करे रिसीव बि कराया विया आहिनि। DC साहब त समूरी शयुनि खां ॼणो पाण खे आजो करार ॾेई छॾियो जैकबाबाद जी सफ़ाई सुथराई जे हवाले सां उनखे पाण बेवसी में ज़ाहिर कई ऐं उनखां अलावा जैकबाबाद में जेके आम माण्हू खे ॿिया मसइला दरपेश आहिनि पीअण जे पाणी जा मसइला आहिनि खोड़ सारा मसइला आहिनि उहे दरपेश आहिनि माण्हुनि खे ऐं उन समूरनि खां ॼण डिप्टी कमिश्नर साहिब इहा ॻाल्हि करे इहो ॼाणाए लाचारी ज़ाहिर करे छॾी त हुनखे माली हवाले सां जैकबाबाद जी TMA तमामु घणो घोटाले जो शिकार आहे जॾहिं त जैकबाबाद TMA जा उन्हनि इहा ॻाल्हि बि ज़ाहिर कई त वाइट कॉलर्स जेके आहिनि अपॉइंटमेंट करे उन्हनि खे TMA में 823 मुलाज़िमत आहिनि उन में 200 माण्हू जेके ताज़ो अहिड़ा भर्ती कया विया जेके कंहिं बि तरह सां डिज़र्व न पिया कनि ऐं जैकबाबाद जो समूरो वहिंवार सख़्तु मुतासिर आहे कंहिं बि आम माण्हू खे सांझ न पियो पहुचे उन हवाले सां सांझ छो नथो पहुचे डिप्टी कमिश्नर साहिब लाचारी ॾेखारे छॾी हिन टैक्स खे डिप्टी कमिश्नर कानूनी ऐं जाइज़ करार ॾेई छॾियो आहे। इहो अदालती फ़ैसिले जी वापारी ॻाल्हि करनि था त अदालत हुनखे ग़ैर क़ानूनी करे छॾियो आहे डिप्टी कमिश्नर हुनखे कानूनी ॼाणाए थो इहो फ़ैसिलो अव्हां ते छॾिजे थो वरी कंहिं ॿिए प्रोग्राम में कंहिं ॿिए इशू सां कंहिं ॿिए इलाइक़े में कंहिं ॿिए शहर में थींदासीं गॾु तेसिताणी ॾींदा इजाज़त अल्लाह हाफ़िज़।